हिकिड़ो तमामु वॾो मालदार माण्हू जंहिंजूं फैक्ट्रियूं हुयूं, खजनि जा बाग हुया, कई हज़ारे उठ हुया। उन शख़्स खे 3 पुट हुया ऐं 3 पुटनि जो नालो हुजर हुयो। जॾहिं बीमार थी पियो त पंहिंजे 3 पुटनि खे घुराए वसीयत कयईं त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो, हिकिड़े हुजर खे मिल्कियत मां हिसो मिलंदो, ॿिए खे न मिलंदो, 3 खे मिलंदो। ईअं चई उहो हमरा फौत थी वियो। पुट अची परेशान थी विया। सिर्फ़ु ईअं चई वियो त हिकिड़े हुजर खे मिल्कियत मां हिसो मिलंदो, ॿिए खे न मिलंदो, 3 खे मिलंदो। हिन 3 भाइरनि सोचियो त शहर हली काज़ी खां हिन जी फ़तवा वठूं। हीउ सुभाणे ते शहर लाइ तयारु थिया। रस्ते ते हिननि खे हिकिड़ो हमराह मिलियो जेको पंहिंजी गुम थियल का शइ ॻोल्हे पियो। हिननि वञी हुन सां ॻाल्हायो त तुंहिंजी का शइ गुम थियल आहे छा? चई हा, मुंहिंजी उठणी गुम थी वई आहे। उन 3 भाइरनि मां हिकिड़े हिन खां पुछियो त तुंहिंजी उठणी भला अख खां काणी हुई छा? हुन चयो हा इहा। त चई अलाए, असांखे ख़बर कोन्हे। वरी ॿिए भाउ हुनखे चयो त भला तुंहिंजी उठणी हिकिड़े टंग खां लंगड़ी बि हुई छा? चई हा बिल्कुलु इहा ई हुई। चई मूंखे ख़बर न आहे। वरी 3 भाउ हुनखे चयो त तुंहिंजी भला उठणी जो जेको पुछो कटियल हो छा? चई हा बिल्कुलु इहा। चई असांखे ख़बर न आहे। हुन हमरा हिननि ते शक कयो। हुन चयो ज़रूरु हिन मुंहिंजी उठणी खे कोई हिननि खाई छॾियो हूंदो। पोइ हिननि जे कंध में पइजी वियो। चई हलो काज़ी वटि फ़ैसिलो कयो। हुननि चयो त को एतिराज़ कोन्हे, असां पाण बि काज़ी वटि हिकिड़ो फ़ैसिलो खणी था वञूं, हलो। उते सुबुह जो पहुता। काज़ी जी दरबार में वञी 4 माण्हू पेश थिया। उठणी वारे मालिक सॼो पंहिंजो किस्सो बयानु करे ॿुधायो। काज़ीअ पुछा कई त अगरि तव्हां उठणी खे चोरायो आहे या कोई खाई छॾियो आहे त तव्हां शराफ़त सां हिन खे उठणी जो ॿुधायो, न त पोइ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। उन्हनि चयो त असांखे उठणी जी ख़बर ई कोन्हे। चई पोइ तव्हां जेके पार पता ॾिना त उहे कीअं ॾिना? पहिरें भाउ जेको चयो त मां हिन खां पुछियो त तुंहिंजी उठणी काणी हुई? हिन चयो हा। त मां उहो इन जे करे चयो त जेको रस्ते ते गाहु फुटियल हुयो उन हिकिड़े पासे चरियल हुयो, ॿिए पासे न हुयो चरियल। इन जो मतिलबु इहो थियो त उठणी जेका आहे त ॿिए पासे न पई ॾिसी सघे। वरी ॿिए खां पुछा कई तोखे कीअं ख़बर पई जो तुंहिंजी उठणी लंगड़ी आहे? उहो साईं मां इन जे लाइ चयो त जेके मिटी ते पेरा ठहियल हुया, 3 जेके हुया मज़बूत पेरा हुया, हिकिड़ो पेर जेको हुयो त उहो नॉर्मल हुयो। इन जो मतिलबु इहो थो निकिरे त इहा उठणी लंगड़ी हुई। 3 खां पुछा कई तूं ॿुधाए? चई साईं मां हिन खां इन जे करे पुछा कई त तुंहिंजे उठणी जो पुछु कटियल हो। चई तोखे कीअं ख़बर पई? उन चयो साईं जॾहिं उठणीअ छेणो लाथो त उहो सभु हिकिड़ी लाइन ते छेणा पिया हुआ। उठणी जॾहिं बि छेणो लाहींदी आहे त उनखे पुछ खे लोॾींदी आहे त अलॻि अलॻि तरीक़े सां उनजो छेणो पवंदो आहे। हिन जी हिकिड़े लाइन सां पिया हले त इन जो मतिलबु त इनखे पुछु कोन हो। काज़ीअ बिना फ़तवा जे उन उठणी जे मालिक खे चयो तूं वञी सघें थो, तुंहिंजी उठणी हिननि वटि कोन्हे। हिननि सिर्फ़ु पार पता ॾिना, हिननि ॾिठो न आहे। हू हलियो वियो। हाणे काज़ी वटि हिननि पंहिंजो फ़ैसिलो रखियो। जी साईं असां बि तो वटि हिकिड़ो फ़ैसिलो खणी आया आहियूं, असां मसइले में फाथल आहियूं त असांजे वालिद साहिब जी हेॾी मिल्कियत जंहिंमें हेतिरा उठ, हेतिरा खजनि जा बाग, असांजी फैक्ट्री, गाॾियूं, मतिलबु घणी प्रॉपर्टी आहे। असां 3 भाइरनि जो नालो हुजर आहे। बाबो मरण वक़्तु चयो त हिकिड़े हुजर खे हिसो मिलंदो, ॿिए खे न मिलंदो, 3 खे मिलंदो। इन जो मतिलबु छा आहे? असां 3 मां कहिड़े खे हिसो न मिलंदो? काज़ी बि ॾाढो परेशान थियो। उन चयो त तव्हां मुंहिंजे महिमान खाने में अॼोकी राति रहो, मां सुबुह जो तव्हांखे को न को हल करे ॿुधाईंदुसि। हीअ वञी महिमान खाने में रहिया। हिननि 3 भाइरनि महसूसु कयो त असांजी निगरानी कई थी वञे, त काज़ीअ को माण्हू असांजे मथां छॾियो आहे जेको असांजी निगरानी करे थो। बहरहाल काज़ी जे घरां मानी आई त उन मां हिकिड़े भाउ चयो त हीउ कुते जो गोश्त आहे। ॿिए भाउ चयो त हीअ मानी जंहिं माईअ पचाई उहा पेट सां आहे ऐं उनखे पंहिंजा पूरा महीना आहिनि। 3 भाउ चयो त जेको काज़ी आहे न उहो हिलाली आहे ई न, इहो हरामी आहे। इहा सॼी कचहरी जेको निगरानी कंदड़ हुयो उन वञी काज़ी खे ॿुधायो। सुबुह जो काज़ीअ 3 खे घुरायो। तव्हां मां 3 मां कंहिं चयो त हीउ कुते जो गोश्त आहे? हिकिड़े भाउ चयो साईं इहो मां चयो। चई तोखे कीअं ख़बर पई त हीउ कुते जो गोश्त आहे? चई साईं जेके हिलाल जानवर आहिनि उन्हनि खे जेका आहे त हेठां काथे काथे चर्बी हूंदी आहे ऐं हिन गोश्त खे चौधारूं चर्बी
लॻल हुई। हिन मां ज़ाहिर हुयो त ही कुते जो गोश्त आहे। काज़ीअ घुरायो बुर्ची खे त सची ॿुधाए ही छाजो गोश्त हुयो? हुन चयो साईं कुते जो। छो कुते जो? चई साईं भाॼी चाढ़ण लाइ कुझु हुयो कोन। काज़ीअ पुछा कई त ॿियो हमरा कहिड़ो आहे? जंहिं चयो त हीअ मानी जेका जंहिं पचाई त उहो पेट सां आहे ऐं पूरनि महीननि सां आहे। ॿिए भाउ बि चयो साईं इहो मां चयो। तोखे कीअं ख़बर पई? मानीअ जो जेको हिकिड़ो हिसो हुयो उहो सफ़ा कचो ऐं ॿियो पासो जेको हुओ उहो पको हुयो। मानी खे उथलाइण में उनखे तकलीफ़ थींदी हूंदी, वॾे पेट जे करे उहा मानीअ जी हिकिड़ी साइड जेका आहे सफ़ा कची हुई। वरी काज़ीअ पुछा कयो त कंहिं चयो त काज़ी हरामी आहे? हिकिड़े भाउ हथु खयो त साईं मां चयो। काज़ी सिधो पंहिंजे घर वियो, पंहिंजी माउ खां पुछा कई त छा वाकई मां हरामी आहियां? हिन जी माउ ॿुधायो त हा बिल्कुलु तूं हरामी आहीं। पुछीसि कीअं? त मां पेट सां हुयुसि, तुंहिंजे पीउ सां मुंहिंजो रिश्तो थियो। काज़ी ॿाहिरि आयो। जंहिं पहिरियां चयो त कुते जो गोश्त आहे उनखे चई त तोखे मिल्कियत मां हिसो मिलंदो, ऐं जंहिं भाउ चयो त हीअ मानी कंहिं पेट वारे माईअ पचाई ऐं पूरनि महीननि सां आई त उन जे नाले बि काज़ीअ चयो त तोखे बि मिल्कियत मां हिसो मिलंदो, ऐं जंहिं चयो त काज़ी हरामी आहे उनखे चई त तोखे मिल्कियत मां हिसो न मिलंदो। हुन चयोसि छो? चई हरामी हरामी खे 100 कोह ते सुञाणे। मां हरामी आहियां त तूं बि हरामी आहे। हे टई वापसि थिया, सिधो आया पंहिंजे घर। जंहिंखे काज़ी हरामी चयो उन पंहिंजी माउ खां पुछा कयो त छा मां वाक़ई हरामी आहियां? हुन चयो हा। चई कीअं? असांखे सिर्फ़ु 2 पुट आहिनि ऐं जेको तूं आहीं असां सुबुह जो दरवाज़ो खोलियोसीं त कोई कपिड़े में वेढ़ियल तोखे असांजे दर ते छॾे वियो। सुबुह जो दर खोलियोसीं तूं ॿाहिरि पए। हिलाली ॿार हमेशह केर बि उछलींदो न आहे, पंहिंजे गुनाह खे लिकाइण लाइ उछलायो वेंदो आहे। दोस्तो, हिन सॼी कहाणी मां इहो थो मतिलबु निकिरे त अकुल कंहिंजो बि मोहताज न आयो हूंदो। कीअं इन्हनि माण्हुनि खे अलाह पाक तरफ़ां अकुल मिलियल हुयो। कंहिं चयो त तुंहिंजी उथणी काणी हुई, कंहिं चयो त लंगड़ी हुई, कंहिं चयो त पुछ कटियल हुअसि। कीअं उन्हनि कुते जो गोश्त सुञातो, माई ॻोरारी मानी खे ॾिसी करे अंदाज़ो लॻायूं, ऐं कीअं चयूं त उहो हरामी आहे। अकुल कंहिंजो बि मोहताज कोन्हे, नंढ वॾाई ताईं बि कोन्हे, ग़रीब अमीर ताईं बि कोन्हे। अकुल जंहिं वटि आहे उहो बादशाह। पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो।